तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। जो को रड़ करे सुभान अल्लाह तवे उन जे बच्चन के कुरान जो हाफिज़ बना दे। वा मनाई ला मनन ऐं न चओ ज़बान सां मुअल उन्हनि खे जेके अल्लाह जे राह में क़त्ल थी विया उन्हनि खे मुअल न चओ बल अहयाउन बलक ज़िंदा आहिनि पर वलाकिन ला तशऊरून। अवां खे एतिरो शऊर कोन्हे जो रब जे राज़ खे समझी सघो। अकुल त इहो मञींदो यार ॾिसूं त घुमनि था त उहे ज़िंदा आहिनि, खाइनि पीअनि था त ज़िंदा आहिनि, असां अखियुनि सां ॾिसूं बि कोन था, उन्हनि जो आवाज़ बि नथा ॿुधूं। रब जो क़ुरान उहो आहे जो ईमान आणो पवंदो। अखियुनि खे छॾे अखियूं ॾिसनि या न ॾिसनि, कन ॿुधनि या न ॿुधनि, रब जो फरमान मञणो पवंदो त जेके शहीद आहिनि उहे ज़िंदा आहिनि। शहीद 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 ज़िंदा आहिनि पर मुल्हनि खे पेट में वट बंदो साईं शहीद भला ॿिया त ज़िंदा कोन अथव। आवाज़ ॿुधाए या थोरो बेस ॾेस साईं शहीद ज़िंदा ॿिया त कोन अथव न ज़िंदा। असांजा ज़िंदनि तूं पंहिंजनि जी गण कर। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। सही शहीद ॿिया त ज़िंदा कोन्हनि। मुंहिंजे दिलबर नबीअ फरमायो ओ मुंहिंजा ग़ुलामो अॼु त मां महबूब ॿुधायां शहीदनि में बि क़िस्म आहिनि। शहीदनि जा बि क़िस्म मां उहो फरमायो तवजो आहे दी शहीद ज़िंदा आहिनि। मां पर पाणीअ में को बुढ़ी फोत थी वञे उहो बि शहीद आहे। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। ॾाढा भेज दस्तगीर जो नारो चओ। जिंदाबाद। मां फरा पानी में को बुढ़ी फोत थी वञे उहो बि शहीदनि में शामिल आहे। को बाहि जे अंदरि सड़ी वञे उहो बि शहीदनि में शामिल आहे। को अचानक हादसे में फोत थी वञे, हेॾे तवजो कयो, हादसे में फोत थी वञे उहो बि शहीदनि में शामिल आहे। को दीवार जे हेठां दॿिजी फोत थी वञे उहो बि शहीदनि में शामिल आहे। का औरत वियम जे दौरान फोत थी वञे उहा बि शहीदनि में शामिल आहे। पर मुंहिंजे दिलबर नबी फरमायो हे फरमान ॿुधंदे रग रग ठरी पवे। मां फरमायो जेको दीन जी खिदमत कंदे कंदे फौत थी वञे उहो बि शहीदनि में शामिल आहे। त पोइ मूंखे चवण ॾे त असांजो कलंदर बि ज़िंदा है, असांजो भिटाई बि ज़िंदा है, असांजो सजन सरमस्त बि ज़िंदा है, असांजो रोज़ेधड़ी बि ज़िंदा है, असांजो हक बाहू बि ज़िंदा है, असांजो मेहर अली सरकार गोलड़ा शरीफ वारो बि प्यारा दोस्तो ज़िंदा है, हाजी साईं प्यारा दोस्तो ख्वाजा गुलाम फरीद साईं बि ज़िंदा है। तब मूंखे जमण ॾियो त देह सौ वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी
हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो जो तो सब वली जिंदा हिन लफ्ज़न ते इश्क वारो नारो बुधा जा किस्मत जो दर खुली पवंदी सब वली जिंदा ते वलियन जो सरदार वलियन जो सरताज पीरन जो पीर सुनो दिल पर दस्तगीर भी जिंदा है। हाली राड़ की कांत नारे जो आवाज त्रपा है सर थकेल नारो नाने इन जी जरूरत केली हथ मथे करे दिल वारी राड़ करे जेतरी रब तोखे ताकत दिनी आ सीने जी अज महबूब जे बंदन जी जिक्र जी महफिल में आयो राड़ पोर निकरंदे दिल मां दस्तगीर पेरो अग में तारे छड़ी दी राड़ प्यारा दोस्तों बस मुझी दिल थी जैसे जेतरो थी सकता पिरिय जे बच्चन जो शान ॿुधाए कुर्बान पिरिय जे बच्चन जे मकाम था बस हिकड़े असुने अली अकबर सरकार जी शहादत ॿुधो उन खां बाद में जेके मुझे पिरिय जे बच्चन जी शहादत खां पोइ बाद में हुसैन पाक जी शहादत खां पोइ कुछ वाक़या ॿुधो मुझे पिरिय जे बच्चन के केतरी तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं केतरा सफ़र पिरिय जे बच्चन काटिया मुख़्तसर गुलामी ॾेई करे मूं इजाज़त पिनंदुसि जॾहिं बराबर हुसैन नाने जो मदीनो छॾे आयो अदा 5 ॾींहं पोइ हाजी मदीने थो वञे 10 ॾींहं जॾहिं मोटे थो त तड़पे थो रोए थो महबूब जो मदीनो नथो छॾे सघे पोइ रण के वारो मां थो पुछा कयां वो 5-10 ॾींहंनि जे रण वारे खे एतिरो मदीनो प्यारो आहे जे मुस्तफ़ा जे कुलनि ते सवारी हुसैन कई मुंहिंजे हुसैन खे मदीनो केॾो न प्यारो हूंदो रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो तो गुलड़नि ते मूंखे घुमायो ई पियो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो इजाज़त ॾियो त मां अॻिते बि शेर पढ़ां अल बेत गाना सजाया थई नंढड़ी सकीना भी मोकिलाए पई परदे जी पारत तोखे तो सबूर असांखे सेखारियो ॾाढा रड़ कयो सुभान अल्लाह न चई यार रोई पियो हुसैन मदीने में जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मुंहुं ते तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो तो कुलड़नि ते मूंखे घुमायो रोई पियो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आहे नाने जो मदीनो मूंखे मिठो आहे शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आहे नाने जो मदीनो मूंखे मिठो विलादत मूं जी हिते थी आहे
के नाने हथ सां पालियो रोई पियो हुसैन मदीने में नाने खजदे मोकलायो हो। तो असांखे बि पंहिंजो वतन प्यारो थींदो आहे। मां तव्हां खां कसम ॾेई थो पुछां कि हिकु शहर खां तो असां ॿिए वतन वेंदा आहियूं त पंहिंजे वतन जी सिक लॻंदी आहे या न लॻंदी आहे? अदा पोइ तो असांखे पंहिंजो वतन एतिरो प्यारो आहे। छा मुंहिंजे रबर हुसैन खे नाने जो मदीनो प्यारो न? शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आहे नाने जो मदीनो मूंखे मिठो आहे। विलादत मुंहिंजी हिते थिया मूंखे नाने हथ सां पालियो रोई पियो हुसैन मदीने में नाने खजदे मोकला बनूरानी सितारा या थई उन मोहम्मद भी कुर्बान थिए। बनूरानी सितारा आया थई उन मोहम्मद भी कुर्बान साइण ज़ैनब पई लाज करे सही खीर मुइन खे पियारियो हो रोई पियो हुसैन मदीने में नाने खजदे मोकलायो। सही गुल अहमद शाह ओ जेको जाए थो दर हुसैन जिता उहो पाए पियो। गुल अहमद शाह जेको चाहे थो दर हुसैन जिता उहो पाए। हाणे को फिक्र ना है मूंखे ही शेर मुगम में ठायो रोई पियो हुसैन मदीने में नाने खजदे मोकलायो हो। मुंहिंजे प्रिय जा परवाना टे ॾियारा गुज़रिया मुंहिंजे प्रिय जे बचन जे खीमन में पाणी कोन्हे। टे ॾियारा गुज़री विया मुंहिंजे प्रिय जे बचन पोइ बि पाणी न तलबियो पोइ बि पंहिंजे नाने रसूलुल्लाह जो दीन बे तलबियो। टे ॾियारा गुज़री विया। टिनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं ॾहीअ जो ॾियारो आयो मुंहिंजे प्रिय जे बचन जूं कुर्बानियूं शुरू थींदियूं वयूं। अल्लाह अकबर मुंहिंजे प्रिय जा परवानो हज़रत मौला अलीअ जे सूरत वारो हज़रत घोट कासिम भी शहीद थी वियो। हज़रत अब्बास जा बाज़ू भी वढजी विया। ओ हज़रत अली असगर सरकार खीर पियाक जी भी शहादत थी। बीबी ज़ैनब जे बाग जा गुल ओन मोहम्मद भी कुमाट जी विया। उहे भी गुल उहे भी जनाज़ा खीमन जे अंदर आ। हिन हज़रत अली अकबर सरकार पंहिंजे बाबे वटि आया। बाबा अॼु मूंखे भी इजाज़त ॾे त मां भी नाने जे दीन तां कुर्बान थियां त मुंहिंजो रबर हुसैन ॾिसी ओ बच्चा अली अकबर तोखे त मदीने जा माण्हू ॾिसी करे नाने जूं सिकड़ियूं लाहींदा आहिनि। असांखे जॾहिं पंहिंजे नाने जी सिक लॻंदी आहे त तोखे ॾिसंदा आहियूं नाने जी सिक लही वेंदी आहे। सुना अली अकबर वञ पंहिंजे अमड़ खां इजाज़त वठ। अमड़ इजाज़त ॾेई त पोइ वञ। हज़रत अली अकबर सरकार पंहिंजे अम्मा जी जल वटि आया जंहिंजे हंज में मासूम अली असगर जो जनाज़ो पियो आहे। हेॾो ॿियो बचो आयो। अली अकबर अर्ज़ो करे अम्मा मूंखे भी इजाज़त दे त मां भी नाने जे दीन तां कुर्बान थियां। अञा अली अकबर सरकार जो अर्ज़ करण
अम्मा रोई रोई बेहोश थी किरी पैया तो सुनो हुसैन तो फरमाए बचा अली अकबर अमड़ जे वेझो आ तू मुस्तफा जे सूरत वारो मन तुझी खुशबू अचेस तो होश अचे तू इजाजत वठे हजरत अली अकबर सरकार वेझो आयो जने अम्मा जे वेझो आयो कुछ घड़न का बाद में अमड़ के होश आयो अम्मा थी चवे बचा नाने जे दीन जे मथा इम्तिहान अची वियो अथव कीअं रोकिया वञो पंहिंजे न महबूब रसूलुल्लाह जे दीन तां कुर्बान थियो पंहिंजे पाक बीबन खां मोकिलाए करे मुंहिंजो रबर अली अकबर जी घोड़े ते चढ़ियो वाज मुंहिंजे पिरीअ जा बच्चा बहादुर नंढा त प्यारा दोस्तो वॾा त बहादुर पर नंढड़ा भी बहादुर औरतूं भी बहादुर हूं अदा जॾहिं जंग जो मैदान थे त अमड़ियूं त पंहिंजे बच्चन के लिकाइण में पूरियूं हूंदियूं बच्चन के लिकाईंदियूं पर अल्लाह अकबर है नज़ारो ही और बच्चा सिंगारे करे मोकलिन थियूं त नाने जे रसूलुल्लाह जे दीन तां कुर्बान थियन महबूब जे दीन तां वञी कुर्बान थियन सुनो अली अकबर सरकार भी अची घोड़े ते चढ़ियो कुर्बानी ॾियण जे लाइ 40-50 कदम खीमन खां परे वया घोड़े जो मुंह फेराए पांजो चेहरो मदीने दे करे हजरत अली अकबर सरकार ॾाढो रोण लगा अखिन मां पानी जो मींह वसी पियो त बाबू हजरत हुसैन तो हकल करे बचा अली अकबर छा थो करे यजीदी तो खिलाए यजीदी चवंदा हूंदा त ड्रिजन था तॾहिं था रोअन बचा अॼु रोण जो वक़्तु न आहे छो थो रोए सुनो अली अकबर अर्ज़ु करे बाबा यजीदन खां ड्रिजण वारो न आहियां मुंहिंजे जिस्म में हैदर जो खून आहे ओ मुंहिंजे जिस्म में बाबा तुंहिंजो खून आहे नाने रसूलुल्लाह जो खून आहे मां ड्रिजण वारो कंहिंखां न आहियां बच्चा रोए छो थो हज़रत अली अकबर थो चवे बाबा रोआ तो मूंखे पंहिंजी भेण सुगरा मदीने वारी यादि अची वई आहे ओ बाबा जेके तूं चई आहे त तोखे भाउ अली अकबर वठण ईंदो महीने खां पोइ बाबा उहा त रस्ते ते निहारींदी हूंदी हिक हिक खां पुछा कंदी हूंदी त मुंहिंजा बाणा अञा कोन आया चवंदी हूंदी मुंहिंजा भाउ अली अकबर ईअं त न कबो आहे भेणनि सां जीअं तूं आसरा थी करे हलियो वए बाबा हिक हिक खां पुछा कंदी हूंदी त पखी बि सुबुह जो उॾरंदा आहिनि उहे बि पाण जो शाम जो घरनि ते मोटी ईंदा आहिनि मुंहिंजा बाणा अञा कोन आया त मुंहिंजो रब हुसैन तो फरमाए बच्चा हुसैन इहे सोचण जूं हाणे ॻाल्हियूं कोन्हनि नाने जे दीन तां कुर्बान थी हजरत अली अकबर सरकार प्यारा दोस्तों घोड़े के वरी प्यारा दोस्तों लगाम का छिके घोड़े के अॻिते रवानो कयो अञा 2-3 चंद कदम घोड़े खया वरी पोयां सॾ थियो अदा अली अकबर बीह त सही ओ अदा अली अकबर बीह त सही हजरत अली अकबर सरकार पोइ ते ॾिठो छा ॾिसे त नंढड़ी सकीना पेरे उगाड़ी भजंदी थी अचे ओ अदा अली अकबर बि त तई सभिनि सां मोकिलायो थी मां नंढी भेण सां कोन मोकिलायो अथई ओ अदा बि न त क़यामत जॾहिं नाने जे अॻियां दाई थींदी मां बाबे अलीअ जे नाने ॾाॾे अलीअ जे अॻियां दाई थींदी मां ओ अदा अली अकबर बि न त मां सची खातून खे दान ॾींदी सां त सभिनि खां भाउ अली अकबर मोकिलायो मां नंढड़ी सकीना को कोन मोकिलायो अल्लाह अकबर सुनो अली अकबर घोड़े खां लही बीह रहियो आहे नंढड़ी सकीना आई पंहिंजे भाउ जे प्यारा दोस्तो मुंडड़ीअ में चिंबड़ी पई आहे मिठड़ियूं ॾिया त अली अकबर सभिनि खां मोकिलाई मां नंढड़ी सकीना खे तो विसरे छॾी मूंखे तूं विसारे छॾियो हजरत अली अकबर सरकार मिठड़ियूं ॾेई करे त नंढड़ी सकीना थी चवे अदा अली अकबर
जॾहिं भाइर घोट थींदा आहिनि, अॼु तूं करबल में घोट बणियो थो वञे, जॾहिं भाइर घोट थींदा आहिनि त भेणियूं उन जा पल ॿधंदियूं आहिनि, ओ अदा उन्हनि जा उनखे हार पंहिंजूं भेणियूं पाराईंदियूं आहिनि। अॼु त मूं वटि को पलव कोन्हे, को हार कोन्हे, अदा अली अकबर माफ़ कजां, अॼु मूं वटि कुझु कोन्हे जो तोखे पारायां। नंढड़ी सकीना जे मथे ते नंढड़ी पोती पई आहे, लाहे करे पोतीअ खे इबादत करे हार ठाहे सुणे अली अकबर जे प्यारा दोस्त गिजीअ में थी पाराया था। अली अकबर मां मुसाफ़िर सकीना जो ही हार मांजे दरगाह में कबूल कर। अलाई मुझो हार कबूल कजा, मां सकीना वटि ॿियो कुझु कोन। वरी बाह मां जलेबी दी अदा अली अकबर भेणियूं पलव ॿधंदियूं, हार पाराईंदियूं त पोइ ॿाहिरि हुननि खे इनाम बि ॾींदा आहिनि। अॼु मां बि इनाम वठंदी सां, ईअं न छॾींदी सां त सुण अली अकबर दी, अॼु मूं वटि को इनाम कोन अथई, अॼु मूं वटि पैसा कोन्हनि, सोन कोन्हे, चांदी कोन्हे, अॼु मूं वटि ॿियो कुझु बि इनाम कोन अथई। पंहिंजी झोल नंढड़ी झली आहे। हज़रत अली अकबर कंदड़ो हेठि करे ज़ारो कतारो रोअण लॻो आहे, ॻोड़नि जी बरसात वसी पई आहे। नंढड़ी सकीना जे हंज में ॻोड़नि जी बरसात सां झोल भरे ॿियो त इनाम न थी। तो सुनो अली अकबर ने आ रहे अदी को मदीने वञे त मुंहिंजी भेण सुगरा के सलाम ॾिजो, चइजो त अली अकबर मजबूर हुयो, उनखे मौत मोहलत कोन ॾिनी, न त ज़रूर तोखे वठणा चाहा। हज़रत अली अकबर सरकार मोकिलाए, जॾहिं करबला जे मैदान में आयो, हिकिड़ो पलीत आयो जहन्नम में पुॼाई, ॿियो आयो 70 पलीत जहन्नम में। सुणे अली अकबर प्यारा दोस्त पहुचाया, खीमन ॾे अची करे अर्ज़ो करे पंहिंजे बाबे हुसैन खे, बाबा वॾो का पाणीअ जा पीआरे त सभु पलीत ढेर करे ॾियां, त मुंहिंजो रबर हुसैन तुंहिंजे बचा दुनिया जा पाणी छा कंदे, तुंहिंजे लाइ त नानो रसूलुल्लाह आबे कोसर जा प्याला झलियूं बीठो आहे, बाबो अली आबे कोसर जा प्याला झलियूं बीठो आहे, अम्मा सची खातून आबे कोसर जा प्याला झलियूं बीठी आहे। तूं त वञी रब जे दस्तरख़्वाननि ते वञी रोज़ो खोलींदे, दुनिया जा ताम छा कंदे। सुनो अली अकबर प्यारा दोस्तो करबला में आयो त पलीतन चयो त हिकु हिकु ॼणो वेंदो त सभिनि खे ख़त्म करे छॾींदो। हाणे सभु गॾिजी करे हिन ते वार कयो। प्यारा दोस्तो सुणे रबर अली अकबर जे मथां पलीतन वार कया, तीरन जो मींहुं वसाए ॾिनो। वॾो महबूब रसूलुल्लाह जे सूरत वारो अली अकबर सरकार घोड़े खां हेठि थो अचे त बाबे खे थो सॾु करे, बाबा अॼु मुस्तफा जे सूरत वारो अली अकबर घोड़े खां हेठि थो अचे। अल्लाह अकबर, मुंहिंजे प्रिय जा परवानो घोड़े खां हेठि ज़मीन ते आयो, बाबे खे सॾींदो रहियो। मुंहिंजो रबर हुसैन जो खीमन खां निकितो, हवा जा झोला पिया लॻनि। प्यारा दोस्तो हवा सॼे पासे आवाज़ खे खणे, मुंहिंजो रबर हुसैन सुणे अली अकबर खे वरी सॼे पासे घुरण जे लाइ डुकंदो वञे, वरी खॿे पासे हवा ते आवाज़ वञे, मुंहिंजो रबर हुसैन पियो खॿे हथ ते भॼे। हलंदे हलंदे साम्हूं बकर जो धण ॾिठई, वरी बकरनि
का तो पुछा करे महबूब जे सूरत वारो मुझो बचड़ो अली अकबर ॾिठ वक्त आई मूंखे अली अकबर जो पतो त ॿुधाए। हेॾे होॾे भजंदे भजंदे जॾहिं हज़रत अली अकबर जे मथां आयो छा ॾिसे त अली अकबर जे रग रग में तीर आ। हज़रत हुसैन पाक चेहरो खणी सिर मुबारक खणी पंहिंजे हंज में रखियो आहे त सुणो अली अकबर सरकार खिले भी तो रोए भी तो, खिले भी तो रोए भी तो सुने हुसैन जो बचा अली अकबर रोए तो इन जख्मन में दर्द थी न हो तॾहिं तो रोए खिले छो तो बाबा ये दर्दन जा घोड़ा न आहिनि ओ बाबा अॼु ये ख़ुशीअ जा घोड़ा थई मां ख़ुशीअ में घोड़ा तो वाया मां केड़ो न पुट खुश नसीब आया जो आखिरी घड़ियों पंहिंजे बाबे जे हंज में तो गुज़ारिया वो बच्चो भी खुश नसीब हूंदो आहे जेको पंहिंजे बाबे जे हंज में शहादत जो मर्तबो माणे। हज़रत प्यारा दोस्तों अली अकबर सरकार शहादत जो जाम पीतो कूंद पुटरा पहलवान पुटरा हज़रत हुसैन खणे पियो त न पियो खणी सघे 3 ॾींहंनि जो उञायल बुखायल बिया ओदा प्यारा दोस्तों मुंहिंजे रबर हुसैन केतिरा ई जनाज़ा कठे कया मुंहिंजो हुसैन अली अकबर खे पियो खणी न पियो सघे हेॾे होॾे न्यारे हुजे कोई टेक ॾियण वारो अॼु मुंहिंजे रबर हुसैन खे कोई टेक ॾियण वारो कोन्हे कोई सहारे ॾियण वारो कोन्हे मुझो रबर हुसैन अकेलो रबर सोने अली अकबर जो जनाज़ो ज़ोर सोर ॾेई करे खणी कुले ते खीमन दे रवानो थियो आ जने खीमन जे अंदर सोने अली अकबर जो जनाज़ो आयो त प्यारा दोस्तों पाकन कोंदाऊं निकरी वयूं अॼु मुस्तफा जे सूरत वारो अली अकबर भी जुदाई करे वियो इहो भी कोन मोटंदो सॼो कुटुंब कुर्बान थी वियो पर वाह सुने हुसैन जे सब्र ऐं जिगर के सलाम हाणे सॼो कुटुंब कुर्बान करे मुंहिंजो रबर हुसैन अकेलो बचो हाणे मथे ते नाने जे नबूअत वारो ताज पाए हथ में बाबे अली जी जुल्फकार तलवार खणी अची घोड़े ते चढ़ियो आ त नाने जे दीन तां कुर्बान थिया मुंहिंजे हुसैन जे बहादुरीअ खे सलाम आ जॾहिं यजीदन में पातो हज़रत सुने हुसैन जी तलवार हली त यजीदन में ट्राकोड़ा पजी विया जीअं शींह बकरनि में भॼी वञे जीअं शींह बकरनि में भॼी वञे रबर हुसैन यजीदन में जो आया यजीदन में भाज पची वई केर हुसैन जे सामो अचे प्यारा दोस्तों सुने हुसैन जी तलवार हलंदी रही तलवार हलंदे हलंदे पलीतन चयो या तलवार कीअं बीह सघे थी इन तलवार के ओन मोहम्मद जा जनाजा रोके न सघिया इन तलवार के हज़रत अब्बास जा वढल बाज़ू रोके न सघिया इन हज़रत हुसैन जी तलवार के नंढड़े अली असगर जी शहादत रोके न सघी अली अकबर जी शहादत रोके न सघी तलवार कीअं बीहे तलवार हलंदी रही जाॾे वञनि त जीअं का छुरी गजर ऐं मूरीअ खे वढे ईअं पलीतन जूं मुंडियूं मुंहिंजो सुणो हुसैन लुणंदो रहियो जंहिं पासे ॾे वञे परो खयूं पियो वञे पलीतन में प्यारा दोस्तों ज़िलज़िलो भॼी वियो थरथरो भॼी वियो त हाणे हुसैन जी तलवार खे केरु रोके पलीतन चयो वारो कयो इहा तलवार ईअं नथी रुकजी सघे आज़ान ॾियो जॾहिं आज़ान ईंदी इहा तलवार पाणे रुकजी वेंदी हेॾो आज़ान अल्लाह अकबर प्यारा दोस्तों पलीतन बुलंद कई आज़ान बुलंद थींदी वई मुस्तफा जे कुलनि जे सवार हुसैन जी तलवार बीह रही जॾहिं तलवार बीठी पलीतन चयो हाणे सभु गॾिजी वार कयो न त हुसैन सभिनि खे ख़त्म करे छॾींदो पलीतन
तरीक़नि प्यारा दोस्तों तीरन जो मींहुं वसाए ॾिनो काॾों तीर पिया अचनि काॾों भाला पिया अचनि काॾों नेज़ा पिया अचनि मुंहिंजे रबर हुसैन पाक जे मथां तीर हलिया नेज़ा हलिया भाला हलिया रग रग में तीर अदा मुंहिंजे हुसैन पाक खे तीरन जी कहिड़ी ख़बर उन त पंहिंजे नाने जूं मिठियूं ॾिठियूं उहो हुसैन जो घर में रोया त पिरी रोड़ंदो वञा सॼी खातून मुंहिंजी न्याणी मुंहिंजे हुसैन खे न रोआरींदी कर मां हुसैन जो रोण बि बर्दाश्त न करे सघंदा पुराण के वारा मां को कसम ॾेई तो पुछा कयां जंहिंजो मुस्तफा रोण बर्दाश्त न करे उन हुसैन जे रग रग में तीर हूंदो ॿुधा त मुंहिंजे मुस्तफा खे केतिरी न तकलीफ़ पवंदी सिर्फ तीर न आया सिर्फ नेज़ा भाला न आया पर जॾहिं हुसैन आखिरी सजदो करबला जे ज़मीन ते कयो हेॾे तवजो कयो शिमर अंधो अदा जानवरनि में बि अदब हो पलीतनि में जानवर जेतिरो बि अदब यज़ीद अंधे तलवार हलाई मुस्तफा जे कुलन जे सवार सोने हुसैन पाक जो सिर मुबारक धड़क जुदा थी पलीतन सिर नेज़े ते सवार कयो नेज़े जी नोक उन जगह ते ॾिनी वई जाथा अम्मा सची खातून जो खीर गुज़र कंदो जातो नाने रसूलुल्लाह जो लुआब गुज़र कंदो हो प्यारा दोस्तों तारीख़ गवाह बणजी वई तारीख़ गवाह बणजी वई धड़ करबला में आ सिर नेज़े ते आ वो भी हुसैन जो सिर यजीदन का मथे पर नजर अचे धड़ करबला में आ ज़बान ते नाने जो कुरान जी तिलावत जारी आ प्यारा दोस्तों शिब्र लईन मस्त था खंजर के वार में रबर हुसैन मस्त था दीदार यार में प्यारा दोस्तों जने हुसैन पाक जो सिर मुबारक धड़ खां जुदा थियो महबूब जी पाक रानी मदीने में सदी पई आ जंहिंजो नालो बीबी पाक उम्मे सलमा है जेके महबूब करबला जी मिट्टी ॾिनी हुई त मुंहिंजो हुसैन करबला में शहीद थी तो त मिट्टी रत बणजी वेंदी महबूब जी रानी पाक मदीने में सदी पई आ छा ॾिसे त मुंहिंजो दिलबर नबी जंहिंजे दाढ़ी मुबारक में मिट्टी जो गुबार आ मुंहिंजो पिरी वॾो परेशान हाल आ कंहिंमहिल सॼे पासे थो रोड़े कंहिंमहिल खॿे पासे थो रोड़े अर्ज़ करे पिरी ज़िंदगी में अमांखे एतिरी तकलीफ़ में न ॾिठो आहे महबूब एॾी परेशानी न ॾिठी आहे छा ॻाल्हि आहे मुंहिंजो पिरी थो फरमाए मुंहिंजी पाक राणी अॼु करबला जे मैदान में मुंहिंजे कुलड़नि जो सवार हुसैन गुज़री वियो प्यारा दोस्तों महबूब जी रानी पाक उथी ड्रोड़ पातई कमरे ॾे छा ॾिसे उहा मिट्टी रत बणजी वई जेकी पिरी अमा मदीने जे गॾनि में ऐलान कराया ओ मदीने वारा अॼु मुस्तफा जे कुलड़नि जो सवार हुसैन करबला में घुसी सॼे मदीने में क़यामत सुगरा जो मंज़र बणजी वियो ओ मुंहिंजे पिरी जा परवानो बस मुंहिंजे रबर हुसैन जी शहादत थी बस पलीतन के तो खौफ आई मुंहिंजे रबर हुसैन पाक जो हो प्यारा दोस्तों तॾहिं त के आशिक जो बस ही शेर ॿुधो त पोइ मुख़्तसर मां अॻिते अर्ज़ कया ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ ही हुसैन जो जिक्र हुयो जंहिं आई कुर्बानी ॾिनी ही हुसैन जंहिं आई कुर्बानी ॾिनी ही हुसैन जो तरड़ करे सुभान अल्लाह जो मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो हर कोई साईं उतड़े सुखियो नाने सां प्यार
फुलड़न जो सवार हो जय ही आई कुर्बानी दिनी हुसैन जो जिगर होयो जही कुर्बानी दिनी हुसैन जो मुझे करीम जा हिया बचा दीन संजे के ॾाढा सचा मुझे करीम जाही है बचा दीन संजे के ॾाढा सजा जय रोई रोई जय मदीनो छॾियो जय ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन दर्दन जो दास्तान मासूम अली असगर भी कुर्बान हुसैन जो सब्र ॾिसो सुणे हुसैन जो ॾिसो जही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो मुसाफिरन जो हियो काफ़िलो दीन जे दुश्मन सां हो मुक़ाबिलो हथ यज़ीद जे हथ में जय न ॾिनो हथ यज़ीद जे हथ में जय न ॾिनो जय ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो साईं गुल अहमद शाह ही अर्ज़ कयो करम जे मथां ही करम कयो साईं गुल अहमद शाह ही अर्ज़ कयो करम जे मथां ही करम कयो हर को ई चवे हिननि जो गुलाम ॾिसो हर को ई चवे हिननि जो जय ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो तवज्जो आहे जेके तकलीफ़ूं त वरी हुसैन जे शहादत खां पोइ वरी जेके अहल बैतन खे मिलियूं तवज्जो आहे मुझे रब हुसैन जी शहादत खां पोइ अंधा पलीत जिन दिलूं पत्थर थी चुकियूं हूं मुझे पिरियन जे बच्चन जे खीमन ॾे काहे पिया मुझे पिरियन जे बच्चन जे खीमन खे बाहियूं ॾियण शुरू कयूं खीमन खे पलीतन बाहियूं ॾियण शुरू कयूं पिरियन जा परदेदार अहल बैतन खीमन खां ॿाहिरि निकिरी आया बीमार इमाम ज़ैनुल आबिदीन उहो बि टेकुनि सिकुनि ते ॿाहिरि निकिरी आयो हिकिड़े पलीत ॾिठो त ही छो ज़िंदा है ॿिए चयो त शदीद बीमार आहे हिनखे छॾियो वञे पोइ बि उन्हनि खे हथ कड़ियूं बेल कड़ियूं लॻायूं हुयूं मुंहिंजे पिरीअ जे बचन खे प्यारा दोस्तो परदेदार अहल बैतन खे उठनि ते क़ैद कयो वियो मुंहिंजे पिरीअ जा परवाना मुझे प्रिय जे बचन जे दर्द जो दास्तान त ॿुधो
जे दीन खातिर तो असां गंदन ताईं दीन पुॼाइण खातिर पिरी जे बच्चन जो कुर्बानियूं आहियूं। प्यारा दोस्तो, मुझे पिरी जे बच्चन, प्यारा दोस्तो, 3 ॾींहंनि जा उञायल बुखायल एतिरा बच्चन जा जनाज़ा अखियुनि सां ॾिठो। मुझे पिरी जे बच्चन जे सब्र खे सलाम आहे। प्यारा दोस्तो, हज़रत अम्मा बीबी ज़ैनब साहब जो ऊंदहि थी मुझे रबर हुसैन जे जनाज़े जे मथो आया। मुझे रबर हुसैन जे जनाज़े जे मथां अम्मा बीबी ज़ैनब आई तो हुसैन जी चिपड़ी पई। अम्मा बीबी ज़ैनब साहब चिपड़ी करे मुंह मदीने दे करे, नाना ओ नाना तुझे कुरन जो सवारों से खुशी हो। प्यारा दोस्तों, अम्मा बीबी ज़ैनब साहब के सुने हुसैन पाक जी वसियत याद अची वई त मुंहिंजी नंढड़ी सकीना जी पालत नंढड़ी सकीना जेस ताईं मां सीने ते न सुम्हारी तो के ॾिठो न थी। नंढड़ी सकीना जी वसियत याद आई त अमर साहब बीबी पाक ज़ैनब खीमन ॾे डोड़ी नंढड़ी सकीना के ॻोल्हण जे लाइ ॻोल्हींदे ॻोल्हींदे पहिरियों दोस्तो काफ़ी टाइम लॻी वियो। अम्मा हैरान थी हुई त नंढड़ी अलाए केॾां वई। पहिरियों दोस्तो ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं अम्मा थकिजी पई मुंहिंजे रबर हुसैन पाक जे मथां जो आई, छा ॾिसे त नंढड़ी सकीना हुसैन पाक जे कदमनि में सुती पई। नंढड़ी सकीना सुती पई आहे। अम्मा बीबी पाक ज़ैनब खणी करे हज में कयो। नंढड़ी सकीना काॾे वई हुई आहे? मां तोखे ॻोल्हींदी पई त उनजे बुआ तोखे ख़बर आहे त मूंखे पंहिंजे बाबे जे सीने ते निंड ईंदी। बचड़ी सकीना तू सीने ते त सुतल कोन हुई आहे, तू त कदमनि में। त उहा अर्ज़ करे बुआ छा कयां, मुंहिंजे बाबे जो सीनो तीरनि सां भरियो पियो आहे। कीअं ई रात जे बाबे प्यारा दोस्तो, सॼी रात मुंहिंजे महबूब जा बचड़ा करबला जे मैदान में प्यारा दोस्तो रोईंदा रहा। सुबह थी बीबी ज़ैनब पाक सुने ज़ैनुल आबिदीन ने निहारियो। अदा ज़ैनुल आबिदीन उठी कल त सुने अली अकबर आज़ान ते सुने हुसैन नमाज़ पढ़ाई। अज आज़ान भी पढ़ दे त नमाज़ सुने अली अकबर सुने इमाम ज़ैनुल आबिदीन आज़ान बुलंद कई। अली त तीअं वेझो अची विया। मुंहिंजे सुने बीमार इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज़ पढ़ण शुरू कई। जे नमाज़ शुरू थी वई पलीतन जा कोड़न जो वस्कर मथो थी नमाज़ भी पढ़ को। तर में हथ कड़ियूं पेरन में पेल कड़ियूं मुस्तफा जे बचन के कैद कयो वियो। प्यारा दोस्तो उठन जे उगाड़न पुठन ते मुझे मुस्तफा जे पाक अलबतन के सवार कयो वियो। मुझे प्रिय जे बचन जो काफिलो पलीतन कूफे दे रवानो करण शुरू कयो। अदा प्रिय जे बचन जे दर्दन जे दास्तान बुधन जे ला बुधाण जे ला भी दिल खपे, बुधन जे ला भी दिल खपे। के आम घराने जी कहानी ना है, ये तो असा जे मुस्तफा जे कुलन जे सवार सुने रबर हुसैन जे घराने जो दर्द जो दास्तान। पेरियं जे बचन जो काफिलो कूफे दे रवानो थियो आ। काफिलो हलंदो आयो। खोल
गोली पलीत जे हथ में मुझे रबर हुसैन पाक जो सिर मुबारक बिन अहल बैतन जा भी सिर नेज़न ते हा मुझे रबर मुझे मुस्तफा जे कुलन जे सवार हुसैन पाक जो सिर मुबारक पलीत जे हथ में नेज़े ते आ। प्यारा दोस्तों अचानक मुझे रबर हुसैन जे नेज़ो हथ में हो पलीत जे हथ में वो नेज़ो पलीत जे हथ मां छराजी वियो आ वो नेज़ो जमीन में खुपजी वियो पलीत वस कया वो। प्यारा दोस्तों नेज़ो न पियो निकरे सजो काफिलो बीह रहियो आ काफी देर थी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे पलीत फिरी आया मथा कोड़न जो वसकार करे दिनो हल पांजे बाबे के चो तक इन काफिले के अॻिते हलाए जिन हज़रत बीमार इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथन में हथ कड़ियूं लगी पयूं आहिनि पेरन में बेल कड़ियूं पांजे बाबे जे साम्हूं आयो सिर जे साम्हूं अची करे पांजे बाबे सां तो ॻाल्हाए बाबा ओ बाबा मुझे जिस्मन में कोड़न खाइण जी वसियत काने बाबा इन काफिले के अॻिते हला पलीत ॾाढो मारन था महिरबानी कर मुझी तबियत उहे नाज़ादा मां पलीतन हथ कड़ियूं भी लगायूं बेल कड़ियूं भी लगायूं बाबा काफिले के अॻिते हलायो त मुंहिंजे रबर हुसैन पाक जा लब मुबारक चुरण शुरू थी विया फरमाइनि था बचा मां काफिलो अॻिते कीअं हलायां पोइ ते त ॻोल्हियो मुंहिंजी नंढी सकीना उठ तां हेठि किरी पई आहे उनखे त को संभाले उनखे को संभालण वारो कोन्हे मां काफिले खे अॻिते कीअं हलायां। प्यारा दोस्तो पोइ ते आया वाक़ई ॾिसनि त नंढी सकीना पोयों भॼंदी थी अचे चवंदी थी अचे बाबा हुसैन ओ बाबा हुसैन मूंखे सीने ते सुम्हारण वारा बाबा मूंखे सीने ते सुम्हारे क़ुरान जे लोलनि ॾियण वारा बाबा मां नंढी सकीना खे तोखां पोइ को संभालण वारो कोन्हे। प्यारा दोस्तो वाह जो प्रिय जे बचन जो प्यारा दोस्तो प्यार त ॾिसो अदा तो असांखे बि बचड़ा ॾाढा प्यारा आहिनि तो असांजे बच्चे के मथे में सूर तो पवे त अबे अम्मा जी निंड फिटी थी वञे छा मुंहिंजे रबर हुसैन खे नंढड़ी सकीना प्यारी कोन्हे छा दर्द त करबला में पियो आ पर सिर मुबारक नेज़े ते आ पोइ बि मुंहिंजे रबर हुसैन खे पंहिंजी नंढड़ी सकीना में यादि अचे। नंढड़ी सकीना खे खयूं काफिलो अॻिते रवानो थियो जॾहिं कूफे में पहुता मुंहिंजे प्रिय जे बचन खे सॼी राति कूफे जे बाज़ारुनि में गुज़ारियो वियो आयो वियो पलीत खोली घर वियो आहे मुझे रबर हुसैन जो सिर खणी वञी तनूर में बंद करे रखी छॾियई घर वारी पुछा कयसि त काॾे वियो आहीं त पलीत पियो चवे त यज़ीद जा बाग़ी आहे उन्हनि खे असां क़त्ल करे आया आहियूं। प्यारा दोस्तो उन्हनि जी घरवारी राति जो तहज्जुद ते उथी आहे मुसले ते बि अल्लाहु अकबर कयई जो घर नूर सां भरजी वियो आहे सलाम वारा हेॾे होॾे ॾिठई छा ॻाल्हि आहे छा ॾिसे त आसमान खां नूर जूं तजलियूं तनूर जे तरफ़ वञी रहियूं नूर जूं तजलियूं तनूर मां मथे पियूं वञनि वञी जो ढक तनूर जो लाहे त मुंहिंजे रबर हुसैन जो सिर मुबारक आहे मुंहिंजे रबर हुसैन जे सिर खे सुञातई हे त उहो चेहरो थो लॻे जॾहिं मां मके वयो हुयमि माण्हू हजरे अस्वद खे हिकिड़ो दफ़ो पिया चुमनि हिन खे 10 दफ़ा पिया चुमनि त मां पुछा कई हे केरु आहे त चवण लॻा हे मुस्तफा जे कुलड़नि जो सवार हुसैन आहे मुस्तफा हजरे अस्वद खे हिकिड़ो दफ़ो चुमियो हिन हुसैन खे बार बार चुमंदो हे उन हुसैन जो सिर आहे वञी पलीत पंहिंजे मुड़ुस खे अड़े अंधा तूं चवे पियो त बाग़ी हे मुस्तफा
मुस्तफा जे बच्चन जो कातिल बणजी वियो आहे। ओ पलीत तू मुस्तफा जे बच्चन जो कातिल आहे। अॼु खां पोइ मां तोसां कॾहिं बि गॾु न थी रही सघां। तारीख़ जा किताब लिखनि था पलीत जे घर मां निकिती, सॼी ज़िंदगी पलीत जे घर में पैर न पातई। अल्लाह अकबर मुंहिंजे प्रिय जा परवानो वो सिर सुबुह जो खणी इब्ने ज़ियाद जे अॻियां जॾहिं पेश कयो त इब्ने ज़ियाद पलीत जे हथ में प्यारा दोस्तो छुरिया मुझे रबर हुसैन जे लबड़न ते पियो लगाए। मुझे प्रिय जो पोड़ो साबिया दाऊ निकरी वयो। अरे पलीत एडा इजाव मुझे प्रिय जे बच्चन के न दे। इन चपन के छुरी न लगाए, इन चपड़न के तमाम महबूब के चिबड़ियों दे। इन मिठड़ियुन ते इन चपन ते तमाम मुस्तफा के मिठड़ियों दींदे दिठो। ओ पलीत मुझे प्रिय जे बच्चन के न ईज़ाए। अल्लाह अकबर मुझे प्रिय जे बच्चन जा सिर खणी प्यारा दोस्तो पर्देदार अहल बैतन के वठी पलीत कूफे जे बाज़ारुन में घुमाईंदा रहा। उतां खां पोइ प्यारा दोस्तो वरी मुझे प्रिय जे बच्चन जो काफ़िलो दमिश्क जे पासे दे पलीत यज़ीद दे प्यारा दोस्तो खाइण शुरू कयूं। काफ़िलो रवानो थियो। वरी उहो ही करबला वारो प्यारा दोस्तो रस्तो आ जॾहिं वरी करबला मौला में पता त प्रिय जे बच्चन वरी क़यामत सुगरा जो मंज़र बणजी वियो। वरी मुंहिंजे प्रिय जे बच्चन जो काफ़िलो रवानो कयो वियो। 3 ॾींहंनि खां पोइ जेके पाड़ेसरी आ उन्हनि अची मुंहिंजे प्रिय जे बच्चन जे जनाज़नि खे दफ़नायो। प्यारा दोस्तो मुझे प्रिय जे बच्चन जो मुसाफिरन जो काफ़िलो कैदन जो काफ़िलो रवानो दमिश्क जे पासे दे आ। विच में कई वाक़यात आया पर अर्ज़ कया जॾहिं दमिश्क में मुझे प्रिय जे बच्चन जो काफ़िलो पातो आ पलीत पंहिंजूं दरबारूं बंदि कराए छॾियूं त इन्हनि के बाज़ारुनि में रात रहियो वञे। मुंहिंजे प्रिय जा अहल बैत बचड़ा पर्देदार उन दमिश्क जे बाज़ारुनि में ही रात गुज़ारींदा रहिया। हिकिड़ी उते औरत आ उनखे ख़बर पई त कैदन जो काफ़िलो आयो आ। उन चादरूं खणायूं जेको सामान हो खणायो त कैदन जी ख़िदमत कयो वारो कयो। पाण प्याला पाणीअ जा भरे करे अम्मा बीबी ज़ैनब जे साम्हूं आई आ त अम्मा बीबी ज़ैनब अखियुनि मां लुड़कारे चवण लगी अम्मा तू केरु आ? असां प्रिय जे बच्चन खां के त बडुक पाणी जी भी पुछा न कई आ। तू केरु आ जो ख़िदमत में लगी वई आ? त उनखे ख़बर न आहे त महबूब जे बच्चन जो कैदन जो काफ़िलो आ। उन चयो अम्मा मां मदीने में रहण वारी हुयसि। मां अम्मा सची खातून जे दर जी गुलाम बुआरी ॾींदड़ हुयसि। पोइ जॾहिं मुंहिंजे अम्मा जो विसाल थियण वारो हो त अम्मा साण वसियत भई मां तोखे वसियत थी कयां त जॾहिं को बि कैदन जो काफ़िलो मिलई उन्हनि जी ख़िदमत कजां। मां सची खातून तोसां राज़ी थी पवंदी। पोइ मां उन अम्मा जी वसियत खे पाणी ॾिनो आहे। पोइ मां कैदन जो काफ़िलो सम्झी करे मां ख़िदमत कई आहे। अम्मा मां जॾहिं मदीने में रहंदी हुयसि त अम्मा सची खातून जे गुलामीअ में उन जी नंढड़ी न्याणी जंहिंजो नालो ज़ैनब हो उन जो भाउ हो जंहिंजो नालो हुसैन हो जंहिंखे मां अंज में खणी करे पालियो जंहिंजूं ख़िदमतूं कयूं। जॾहिं मुंहिंजी शादी दमिश्क में थी आई उन खां पोइ मूंखे को पतो कोन पियो आहे अलाए कहिड़े हाल में हूंदा। मूंखे के पतो उन्हनि जो कोन ॿुधायो आहे त बीबी ज़ैनब कहिड़े हाल में हूंदी, सुनो हुसैन कहिड़े हाल में हूंदो। उन जो ईअं चवण त अम्मा जे अखियुनि मां पाणी जो मींहुं वसी पियो आहे। अम्मा पुछे थी त सची खातून जी न्याणी ज़ैनब कहिड़े हाल में हूंदी? उहा सची खातून जी हिकिड़ी ज़ैनब त न्याणी मां आहियां जेकी दमिश्क जे बाज़ारुनि में कैदी बणजी आई आहियां। जेकॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन जी पुछा थी करे त साम्हूं जेको नेज़े ते सिर थी ॾिसे इहो मुंहिंजे भाउ हुसैन जो सिर।
किताब लिखंदा त मंदर के इन दर्द जे दास्तान के ॾिसी उहा बेहोश थी किरी पई। सॼी राति मुंहिंजे प्रिय जा बचड़ा अदा जे कख जेतिरी तकलीफ़ न सची केतिरियूं तकलीफ़ूं सॼी राति बाज़ारुनि में गुज़ारींदा रहिया। सुबुह थी पलीत जी दरबार खुली आहे। मुंहिंजे रबर हुसैन जो सिर पेश कयो वियो आहे। पलीत जे हथ में डंडी आहे। मुंहिंजे रबर हुसैन जे चपड़नि खे थो लॻाए। बस ज़ैनुल आबिदीन थोरो बीठो आहे। पलीत चयो ओ ज़ैनुल आबिदीन दे खबर हाणे केर खटे वियो केर हाराए वियो। प्यारा दोस्तों पलीत चयो हेॾो आज़ान शुरू थी त जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह ते प्यारा दोस्तों मोज़न पहुतो त हुसैन हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन हक़ल फरमाए अंधा बेखबर आज़ान में मुंहिंजे नाने जो ज़िक्र थो थिए या तुंहिंजे नाने जो। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों दमिश्क जा जेके भी प्यारा दोस्तों शहर जा माण्हू आ पहिरियों त हिन जो त बाग़ी हिन जॾहिं मुस्तफ़ा जा बच्चा पाता सभिनि में थरथलो मची वियो त हे त मुस्तफ़ा जे बच्चनि जा कातिल बणिजी विया आहिनि। चवनि पिया त बाग़ी हिन हे त महबूब जा बच्चा आहिनि। हिन अंधनि छा कयो आहे मुस्तफ़ा जे कुलनि जे सवारनि खे क़तल करे छॾियो। सॼो दमिश्क जी बाज़ारुनि वारा पलीत खां फिरी विया। पलीत चयो सॼे दमिश्क वारा मूंखां फिरी विया छा कयां। पंहिंजे घर डुक पातई पंहिंजे घर वारीअ खे धीउनि खे चाचियुनि खे मासियुनि खे जवारो कयो पेर उघाड़ा कयो। बीबी ज़ैनब वटि वञी पंहिंजो मथो कुटींदी वञो चओ त असांजो ॾोह न आहे इब्न ज़ियाद जो ॾोह आहे। जॾहिं पलीतनि जूं प्यारा दोस्तों औरतूं पहुतियूं पेर उघाड़ा मथो कुटींदियूं अम्मा बीबी ज़ैनब वटि आयूं त अम्मा बीबी ज़ैनब खे चवण लॻियूं असांजो ॾोह न आहे। अम्मा रोई करे फरमायो त उन्हनि खे घोड़ा तव्हां ॾिना तलवारूं तव्हां ॾिनियूं इनाम सभु तव्हां ॾिना। प्यारा दोस्तों अम्मा फरमायो मां तव्हांखे पिटियां थी क़यामत ताईं ईअं पिटींदा रहंदो महबूब जे बच्चनि जा कातिल आयो। अल्लाह अकबर मुंहिंजे प्रिय जा परवान। पोइ उन पलीत चयो वारो कयो इन काफ़िले खे मदीने ॾे रवानो कयो जल्दी। प्यारा दोस्तों उन में महबूब जे बच्चनि सां कुझु मोहबत रखण वारो हो उनखे ॾिने काफ़िलो त महबूब जे प्रिय जे बच्चनि जो काफ़िलो पुॼाए आहे। प्रिय जे बच्चनि मुसाफ़िर केतिरे जो काफ़िलो प्यारा दोस्तों वरी दमिश्क वहां मदीने पाक प्यारा दोस्तों रवानो थियो। हलंदे हलंदे हिकिड़ी औरत आहे जंहिंजो बच्चो बीमार आहे मरण जे आलम में आहे। बस उहा काफ़िलो ॾिठई हिनखे साह पइजी वियो त काफ़िले में हकीम हूंदा आहिनि मन इन में को हकीम हुजे मुंहिंजे बच्चे जी जेकी आहे त जान बची पवे। अची जो ॾिठई अजीब काफ़िलो आहे अॻियां नेज़े ते सिर हा पोयां दोहल वॼाइण वारा हा पोइ हिते प्रिय जा अहल बेत कंदी पियल उठंदे सवार हा। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथनि में पेरनि में प्यारा दोस्तों पेल कड़ियूं लॻल आहिनि हथनि में हथ कड़ियूं उन पोड़ीअ बीहारियो। बसि हुन चयो त मुंहिंजे पंहिंजे बच्चे जी लॻल आई आहे कोई तव्हां में हकीम जेको मुंहिंजे बच्चे जो इलाज करे जेको सोन आहे मां तव्हांखे ॾींदसि। जे सोन खणी आहे सोन खणी आई चयो वञ इहो जेको पोइ ते उठ खां हेठि लही बीठो आहे हथ कड़ियूं लॻल अथसि बेल कड़ियूं इहो हकीम थी इनखे वठी वञ। इमाम ज़ैनुल आबिदीन ॾिजी करे उहा पोड़ी मथे ॾे बि निहारे हेठि बि निहारे साईं अवां कहिड़े ॾोह में क़ैद कया विया हो मुंहिंजे प्रिय जे बच्चनि जे नीर वई आहे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया मां इहो न पुछो दर्द जो दास्तान है पलीत अंधा थी चुका आहिनि पर उन जो मुंहिंजो बच्चो बीमार आहे ॿुधो आहे तव्हां हकीम आहियो मुंहिंजे बच्चे जी दवा कयो। फरमायो ठीकु आहे हलूं था। इमाम ज़ैनुल आबिदीन दरवाज़े ते पहुता उन जूं न्याणियूं भॼंदियूं अमा असांजो भाउ फोत थी वियो बसि इन हकीम खे मोटा इन जी बसि हाणे ज़रूरत कोन्हे उन जो इंतकाल थी वियो। त इमाम ज़ैनुल आबिदीन चयो अमा
घबराए न दुनिया जा हकीम ॿिया थी ॾाथी मुझे मुस्तफ़ा जे बचन जी हिकमत बि हल तो कि ये मुअल भी जीअर थो करे ॾियां। प्यारा दोस्तो अंदर आया पाण इशारो फरमायो इशारे करण सां दुआ घुरी इशारो फरमायो त उन पोड़ीअ जो प्यारा दोस्तो मुअल बचो जिंदा थियो उहा पोड़ी कदमन में गिरी पई आहे सुणा हिते त मुअल जियारियो थो वञे हे जेके सिर नेज़े ते हिन सवार इन्हनि खे छो नथो जिंदा न पोड़ीअ के वठी हज़रत इमाम हुसैन पाक जे सिर मुबारक यार बाबा इनके तिलावत त ॿुधायो हुसैन पाक जे लबन ते तिलावत शुरू थी पई पाण फरमायो अमा मुअलनि खे त जियारिया पर ज़िंदह खे केर जियारिया ये प्रिय जे बचन जो काफिलो जने करबला जे मुला मां वरी गुज़र पियो करे तारीख़ जा किताब लिखन था इन रवायत में तो उहे सिर मुबारक उते दफन कया विया करबला मोला में प्रिय जे बचन जो मुसाफिर जो काफिलो जने मदीने में पहुतो क़यामत सुगरा जो मंजर बणजी वियो नाने जी मज़ार में वञी ॿाहिरि बि त चिंबड़ी दाऊं करण लगा नाना तुझो सॼो कुटुंब कुआए आयासीं सुणे अलीअ जी सूरत वारो बि कुआए आयासीं नाना तुझे सूरत वारो अली अकबर बि कुआए आयासीं तुझे कुरण जो सवारो हुसैन बि प्यारा दोस्तों ये मुझे प्रिय जे बचन जो मुख्तसर दर्द जो दास्तान हो इन जे करे के आशिक चयो सुभान अल्लाह चयो त मां अर्ज़ कयां जय वक्त आयो जनाबे अलिया जो जिगर गोश जानी कही करबला में अकेले सजन खे हजारे हजारा लुटन कान आया लही करबला में अगते शेर हले थक जी पिया तो मां बस कया अगे लो कहेड़ो लदण जो नमूनो ॾिठो ई न हो पर ॿुधो ई न हूंदो ॿुधो ई न हूंदो कछन ते हक़ कहिड़ा उठन ते हुयूं अमड़ियूं ॾिठो वयो नज़ारो बिही करबला में जंहिं वक्त आयो जनाबे अलिया जो जिगर गोश जानी कही करबला अरे शहादत शादी कथे थियूं न काथे मगर मुस्तफा जे बचन वट ॿुधियूं से बचन वट ॿुधियूं से होॾों लाल मेंदी होॾों लाश घर में थी कासिम जी शादी रही करबला में जो जंहिं वक्त आयो जनाबे अलिया जो जिगर गोश जानी कही करबला में ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जाओ अञा वॾे आवाज़ सां पंजा मुरीदन चवंदा साईं ने उर्दू में तकरीर की